नाज़िम उॾेरो लाल में आबादगार बेरन जी एक्सपोर्ट न थियण करे सख्त परेशान आहिनि। उन हवाले सां ॾिसूं गुल मोहम्मद हिंगोरो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं उॾेरो लाल लॻ ॻोठ नोबतमरीअ में बेरन जो बाग जो अली बाबा फार्म ते। उन हवाले सां आबादगार मेरांटी त पंहिंजा वीचार कहिड़ी रीति था वठनि, अचो त ख़ान मालूम करियो। या किथां वञे ॿाहिरि इंडिया जो हुजे, किथे जो वेंदो त ॿ रुपया रेट ठहंदो त असीं बि कमाईंदासीं त मज़ूर जो वीचारे जो घर हलंदो, न त मज़ूर जो वीचारो सदाईं सूरनि में आहे। छा कयूंसि असीं हाणे मज़ूरनि जी ॿुधूं या कंहिंजी ॿुधूं, ज़मींदार जी ॿुधूं। ज़मींदार इहो मुतालबो आहे बाबा एक्सपोर्ट खोलिया वञनि, भाड़नि खे ॾिनी जे इजाज़त जंहिंमें हीउ एक्सपोर्ट थिए। असांजो टमाटो आहे, टमाटो हींअर कहिड़ो हिसाबु हले पियो, 50 रुपए थैली। हाणे 50 रुपए थैली लख रुपया एकड़ ख़र्च खाए वेठो आहे, 50,000 बि ठाहे कोन थो, आख़िर त केॾां वेंदो। इन करे असांजो इहो ई आहे मुतालबो गवर्नमेंट खां त बाबा एक्सपोर्ट खोलियो वञे ऐं अंबा जेको बि ॿाहिरि एक्सपोर्ट थिए त 5 रुपया रेट से को बि रेट कोन्हे। असां तक़रीबन 200 ते कटो वञे थो, जंहिं 200 तक चूंडाई थी वञे। छो त कटो जेको आहे हिते असां वटि लाहिरा चूंडीनि था, वधि में वधि 30-35 कटा चूंडीनि था, जंहिंजी एवरेज जेका 200 थी अचे। मार्केट में असां खपायूं था 300 ताईं खपे थो। 300 खां पोइ त 100 रुपया कटे ते बचे थो, जेको आउं सम्झां थो। न को कलर लाहे सघे, न को जेको आहे दवाउनि जो ख़र्चो लाहे सघे, न मज़ूरी जेका दड़ वग़ैरह कयूं था उहा लाहे सघे। असां गवर्नमेंट ॿेर खे ॿाहिरि मुल्कनि में एक्सपोर्ट करे ऐं ख़ासि तौर ते घणे भाङे ते ईरान खणंदो, पर जेकॾहिं ईरान ॿे नथी मोकिले त ॿाहिरियां मुल्क बि काफ़ी कचो ॿेर खणनि था। मुंहिंजी गवर्नमेंट खे अपील आहे त ॿेर खे ॿाहिरि एक्सपोर्ट करे जीअं हुनजो अघु थिए। खाई करियूं था, मज़दूरी करियूं था, उहा बि कोन थी मिले। हाणे इन ते असांजी बेरनि ते फसल ते तक़रीबन एकड़ जे हिसाब सां 2 लखनि जो ख़र्चु अचे थो। 1 एकड़ जो 2 लखनि जो ख़र्चु अचे थो, पर जॾहिं असां खपायूं था मार्केट में वञूं था त रेट न आहिनि। रेट न हुजण जे करे असांखे वॾो वापारी धकु लॻे थो। हाणे मजबूरन सोचूं पिया त बसि हाणे इहो फसल छॾे, बेरनि जी फसल छॾे ॿी का फसल लॻायूं, पर मजबूरी आहे, ज़ाहिर आहे ॿारनि जो पेट बि पालणो आहे। असां गवर्नमेंट ऑफ सिंध खे अपील कंदासीं ख़ुदारा काश्तकारनि ते, आबादगारनि ते, हारियुनि ते, ज़मींदारनि ते महिरबानी कनि ऐं इम्पोर्ट एक्सपोर्ट जो को अहिड़ो बंदोबस्तु करायो वञे जो असांखे मुनासिब अघु मिली सघनि। असां पंहिंजे ॿारनि जी असांजे वरितल न रेट आहे कोन ॿेर जो, जहिड़ा वञूं अहिड़ा अचूं। ॿेरनि जा गिदाम लॻा पिया आहिनि, सभु कतल थी वियो हिते। 400-500 रुपया तारीख़ आहे, मज़ूर वेचारे जी बि पूरी आहे कोन। अटो खंडु महांगी थी वई आहे। असांखे इमरान खान तबाह करे छॾियो आहे ऐं एक्सपोर्ट महिरबानी करे खोलियो वञे, असांजे ॿेर जो रेट थिए, न त असांखे ज़मीनदार त केॾां जा बि कोन छॾींदा। असांजो इहो ई चवणु आहे त असांखे या ज़मीनदारनि या वापारियुनि जो इहो हक़ आहे त ॿाहिरि एक्सपोर्ट कयो वञे। उन में छा उन्हनि खे 2-3 रुपया जे मिलंदा त असां ग़रीबनि जी मज़ूरी में कुझु न कुझु फ़ाइदो पवंदो। भाई जे उन्हनि खे कुझु न मिलंदो त असांखे किथां ॾींदा? असीं मजबूर आहियूं, ग़रीब आहियूं, छा करियूं? जेको असांखे ॾिनो उन लाइ असांखे कमु करिणो आहे। हाणे 400 जे करे असीं मानी घर जी खाऊं, हाणे 400 में थिए छा? 100 रुपए मानी खायो वञूं, बाक़ी 300 रुपया शाम जो खणी वञूं। ॻोठ छा बचा खाइनि? अटो वठूं, घी वठूं, खंडु वठूं, छा करियूं? कैमरामैन सजाद अली सां गॾु गुल मोहम्मद हिंगोरो, मेरान टीवी, उॾेरो लाल।